सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं वञी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे, प्रोग्राम जो नाम आहे सलाम सिंध। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीराणी, मूंसां गॾु साथी मेज़बान आहे मां आहियां शाज़िया शेख। मुंहिंजी तरफ़ां बि तव्हां सभिनीनि खे सुबुह जो सलाम हुजे। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-मान में रखे, ख़ुशबाश रहो ऐं मुसरतूं माणियो सदाईं। तव्हांजे लाइ असां इहे दिलि सां दुआ कयूं था ऐं तव्हांजी दुआनि जो तौफ़ीक़ वरी असीं बिल्कुलु ठीकु ठाकु कयूं। अलाह साईं जो असां ते वॾो करम आहे ऐं रखियो अलाह साईं भरम आहे। बाक़ी जेको आहे मौसम थोरी थधी थी वई आहे, अलाह साईं खे गुज़ारिश कयूं था त थोरी माना ईअं ॿाहिरि में जेके ॾिसूं था त मौसम ओॾे घणी थधि आहे। उन थधि खां बचाव जे लाइ पंहिंजो पाण खे बि बचायो, पंहिंजनि ॿारनि खे बि बचायो ऐं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो। मौसम मटिजे थी त पोइ ज़ाहिर आहे त तबियत बि मटिजी वञे थी माण्हूअ जी, पर तबियत केतिरी बि मटिजे पर मोहबत वारी तबियत न मटिजे त बहितर आहे, प्यार वारी तबियत न मटिजे त बहितर आहे। तब्दीली ज़िंदगीअ जो अणटो जुज़ो आहे, पर शाज़ी आउं कॾहिं कॾहिं चवंदो आहियां त के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके न मटाइजनि, न बदिलाइजनि त बहितर आहे। जीअं दिलि में कंहिंजे लाइ अथाह प्यारु आहे त उहा दिलि छो मटाइजे भला, जेकॾहिं अखियुनि में हयाउ आहे त उहे अखियूं छो मटाइजनि भला, जेकॾहिं कंहिंजे लाइ सुठी सोच आहे त उहा सोच छो मटाइजे, जेकॾहिं कंहिंसां मोहबत आहे त उहा मोहबत मटाइजे छो। जीअं कंहिं शाइर चयो आहे त तो त मोहबत रुॻो मटी हूंदी, मुंहिंजी ज़िंदगी हेकली कटी हूंदी। सो हाणे मोहबत न मटाइजे, प्यार न मटाइजे, कुर्ब न मटाइजे, इन कुर्ब खे वधाइजे। पोइ उहो कुर्ब कहिड़ो बि हुजे, उहो कंहिं संगती सां हुजे, कंहिं भाउ सां हुजे, या वरी अमड़ सां हुजे, या वरी धरतीअ सां इश्क हुजे। धरतीअ सां इश्क आहे त पोइ साईं क्या ॻाल्हि, छा ॻाल्हि कजे, क्या बात आहे साईं। धरतीअ सां जिन इश्क कयो उहे अमर थी विया। असांजा शाइर दोस्त हूअं त खोड़ सारा कलाम लिखंदा आहिनि, खोड़ सारी शाइरी कंदा आहिनि, पर उहे तॾहिं वणंदा आहिनि, उहे सुठा तॾहिं लॻंदा आहिनि, उन्हनि जो स्टाइल अंदाज़ असांखे तॾहिं मन मोहींदो आहे, असांखे भलो लॻंदो आहे जॾहिं हू धरतीअ जे देश जे दंगनि ते लिखंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते ॾुखनि सुखनि ते लिखंदा आहिनि। ऐं मारू माण्हू जेकी असांजा ॾुतड़ियल आहिनि, जेकी बुख बदहाली बेरोज़गारीअ जो शिकार आहिनि, या हूअं बि असांजे मुआशिरे में जेकी उणायूं आहिनि, जेकी दर्द कथाऊं आहिनि, जेकी पीड़ाऊं आहिनि, जेकी हाञा थियनि था, जेकी सानिहा थियनि था, उन्हनि ते जॾहिं शाइर लिखनि था त पोइ ॼणो धरतीअ जो कर्ज़ु लही पवे थो। सो उहे शाइर ॾाढा भला आहिनि, जेकी धरती माता खे यादि कनि था, जेकी पंहिंजी सिंध अमड़ खे यादि कयूं वेठा आहिनि। हूअं बि जॾहिं बि सिंध ते मेरी कंहिं अखि ॾिठी आहे, कंहिं अखि रखी आहे, त पोइ उन्हनि जी अखियुनि में कंडो बणिजी असांजा लफ़्ज़ चुभी पवंदा आहिनि ऐं उहे पाण ई वरी असां सां मोहबत करणु शुरू थी वेंदा आहिनि। सो सिंध अमड़ जे शान में अॼु असां प्रोग्राम कंदासीं ऐं सिंध अमड़ खे भेटा ॾींदासीं। सुठा सुहिणा मनमोहणा सिंध जा शाइर असांजे प्रोग्राम जो हिसो थींदा। सिंध ते शाइरी आगाटे वक़्त खां वठी थींदी रहे थी। जॾहिं बि सिंध धरतीअ ते को अहिड़ो वार थींदो आहे या सिंध जी वहदत ते वार थींदो आहे, या हूअं बि सिंध सां तमामु घणी अथाह गहराइनि सां जेकॾहिं मोहबत वधी वञे थी ऐं ज़ब्त जा ॿंधण शाइर जा टुटी पवनि था, त पोइ शाइर कलम खणी वठे थो ऐं सरजे वठे थो। शुरू खां वठी पाण खोड़ सारा कलाम ॿुधंदा रहंदा आहियूं ऐं शाज़िया जेकी सिंध जा कलाम आहिनि उहे हौसलो ॾींदा आहिनि, उहे हिमत ॾींदा आहिनि, उहे जज़्बो ॾींदा आहिनि। पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे घर सां मोहबत हुजणु घुरिजे। जीअं कल्ह तव्हांजो मां कल्चरल सॉन्ग ॿुधो हिन क़ौम जी किन किन ॻाल्हियुनि ते ॾींदो आहियां कनि पजन त मुंहिंजो आहे मन, ॾाढो ज़बरदस्त सॉन्ग हुयो। ऐं मां चवां थी हिकिड़ो त कल्चरल सॉन्ग असांजो थोरो मतिलबु डांस वग़ैरह वारो उहो बि हिकिड़ो कल्चर आहे असांजो, लेकिन कल्ह जेको तव्हां जंहिं शइ खे फोकस कयो आहे ॾाढो बहितरीनु हुयो। तालीम ते, हारियुनि जा मसइला, इहे मुर्शद वग़ैरह इन्हनि सभिनि जा मसइला, त इन्हनि शयुनि ते जेको तव्हांजो मां दर्द ॾिठो हुन गाने में मूंखे ॾाढो पसंदि आयो। हुन गाने जी वीडियो बि एॾी ज़बरदस्त, सोबर सी, सिंपल सी, कल्चर रिलियूं रखियल हुयूं एॾी ख़ूबसूरत। तव्हां सिंपल सॉन्ग ठाहियो आहे, लेकिन जेकी तव्हांजी फीलिंग्स था हुन में ॾेखारियूं सिंध जे बारे में, उहे वाक़ई त दर्द असांजो वधाइनि थियूं सिंध जे लाइ। हे कल्चरल वीक हले थो, असां पंहिंजा खाधा बि प्रमोट कयूं था, असां पंहिंजा ड्रेसिस बि प्रमोट कयूं था, असां पंहिंजे जेके डिज़ाइनिंग ॿियूं रिलीफ वग़ैरह प्रमोट, लेकिन तकलीफ़ ऐं ॾुख इहो ई आहे की असांजो सिंध अञा उन जॻह ते न आयो आहे जिते असां चाहियूं था या असां कोशिशि कयूं था। त तव्हांजो गानो ॿुधी मूंखे यकीन कयो, हिकु दिलि में मूंखे बि त मां हिकु दफ़ो न मां चवां थी मां 10 दफ़ा तव्हांजो इहो ॿुधो हूंदो कल्चरल सॉन्ग। तव्हांजो जेको दर्द आहे अलाह करे इहा आवाज़ु उन्हनि ताईं वञे जेके हेल्प करे सघनि था, त मां ॾाढो तव्हांखे अप्रीशिएट कंदमि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी छो त तव्हां मुंहिंजा को होस्ट आहियो, तव्हांजी कामयाबी मुंहिंजी कामयाबी आहे संडे मॉर्निंग शो जी कामयाबी। मुंहिंजो कलाम रिलीज़ थी वियो आहे चैनल यूट्यूब ते, सो उहो ज़रूरु तव्हां बि ॾिसिजो। किन क़ौम जे किन किन ॻाल्हियुनि ते ॾींदो आहियां कनि पंजरंदो मुंहिंजो आहे। राशिद मुराई साहब जी शाइरी असीं चाहियूं था त के नसीहत भरिया सुठा नग़मा मिलजनि, के सुठा कलाम मिलजनि,
रुगो झूमण नचण ऐं रिवायती जेकी जमाल आहिनि उन्हनि खां थोरो हटी करे मिलिजे ॾाढी सुठी शाइरी आहे त पाण कॾहिं कॾहिं पंहिंजी उणाइनि ते बि नज़र विझूं पाण पंहिंजी ॻिचीअ में पाण हथ विझी पंहिंजो पाण सां ॻाल्हायूं पंहिंजो हिसाबु कयूं त पाण धरतीअ जे लाइ इन मिटी जे लाइ पाण छा कयो आहे ऐं छा करे सघूं था ॾाढो हुन में सुठो ॾाढा सुठा बंद आहिनि त 4 वरह जा अॻु सामाणी 6 वरनि जे छोकर माणी ऐं 16 सालनि जी हिकु सियाणी झूर वॾेरे जी पटराणी ऐं खख कुराड़े जे कच्छ में जलंदो आहे जो बंद पोइ पजरंदो मुंहिंजो आहे ऐं इन खां सवाइ बि ॾाढा सुठा उन जा मिसरा बंद आहिनि त जंहिंजी गुंदीअ में के दाणा तंजा भूख चरिया बि सियाणा ऐं भोतारनि जा भरियल भांडा अन्नदाता जा भींगा भाणा हारिन जी गुंदड़ीअ मां जॾहिं खुटंदो आहे अनु त पजरंदो मुंहिंजो आहे पजरंदो मुंहिंजो आहे मन ऐं बाबनि ॾाॾनि खे साराहे कूड़ा ठाह ठॻीअ जा ठाहे पोरे खां नफ़रत हुनखे पिनण पुठियां पियो लाहे पाहे पीर शराबी नेक मुरीदनि खां वठंदो आहे ॾनु त पजरंदो मुंहिंजो आहे मन पजरंदो मुंहिंजो आहे मन असीं कोशिशि कयूं था त सिंध खे असांजी धरती खे या धरतीअ जेकी माण्हू आहिनि उन्हनि खे धरतीअ जो दर्द बि ॿुधाइजे उन्हनि खे धरतीअ जो अहसासु बि ॾियारिजे ऐं जेको असांजे मुआशरे में वहे वापरे थो उन ते बि थोरो ॻाल्हाइजे ऐं उन ते बि कुझु लिखिजे ॾाढो सुठो लिखियो मुख़्तलिफ़ शाइरनि शुरू खां वठी जेके ॾिसूं था त शेख अयाज़ खां वठी त सिंधड़ीअ ते सुर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार हो यार सहंदो केरु मयार ऐं नेठि त ड्रहंदी केसी रहंदी धोखे जी दीवार हो यार सहंदो केरु मयार हो यार ऐं जंहिं वक़्तु झोल झली भिटाईअ त किरंदा कंध हज़ार हो यार सहंदो केरु मयार या तुंहिंजे लोईअ जी लॼ रखबी का मेर न इन ते सहबी ऐं जंहिं मेरी खईं जे अखि बि सा अखि उन ई वक़्तु कढबी हा पर सिंध जी सोर बि तस बि तुंहिंजो सिंधड़ी अमड़ खीर मल्हाईंदुसि सो सिंध सां निभाईंदुसि सिंध जा खोड़ सारा शेर पाण ॿुधंदा आहियूं ऐं सिंध सां मोहबत जा इश्क जा तमामु घणा शेर ॿुधंदा आहियूं त मारू जीअनि सांगी जीअनि ग़रीबी कखनि वारा टोपी अजरकनि वारा पेरुनि पकनि वारा ॾोकनि डंगनि वारा ख़ुशि सदाईं हुजनि मारू जीअनि मुंहिंजा सांगी जीअनि सदा ख़ुशहाल हुजनि उनजे लाइ दिलि सां असीं दुआ कयूं था खोड़ सारा गीत अॼु बि ॿुधंदासीं शाइरनि जी शाइरी ॿुधंदासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त माज़ीअ में जिन शाइरनि सिंध धरतीअ खे ॻायो आहे जिन शाइरनि सिंध धरतीअ ते लिखियो आहे उन्हनि खे केतिरी मन्नता मिली उन्हनि खे माण्हू कीअं अथाह गहराइनि सां पंहिंजो करे छॾियो जेकी सिंध सां इश्क कनि था प्यारु कनि था पंहिंजी धरतीअ सां आउं चवां थो त मोहबत हुजणु घुरिजे पंहिंजी धरतीअ जी पाण खे ॻणु हुजणु घुरिजे पाण पंहिंजी धरतीअ लाइ पाण पतोड़ियूं त इहो अञा वधीक सुठो रहंदो सो अॼोको प्रोग्राम ॾाढो सुहिणो थींदो ऐं बहितरीनु थींदो अॼु असांजे प्रोग्राम में शाइर हज़रात ईंदा ऐं उन्हनि खां शाइरी ॿुधंदासीं धरतीअ जे मान में सो उन्हनि शाइरनि जो तारीफ़ करण खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त अॼोको प्रोग्राम हीउ सेट जेको आहे सिंगारियल ॾाढो सुहिणो ऐं तव्हांखे बहितरीनु जेको अखियुनि में तिरवरा जेके अचनि था ॾाढा सुहिणा अचनि पिया अक्स जेको अचे थो उहो ॾाढो सुठो अचे थो सेट ॾाढो प्यारो आहे ख़ूबसूरत आहे इन सेट खे ख़ूबसूरत बणाइण में असांजे साथी मोहम्मद इस्माइल पंवर साहिब जो तमामु घणो हथु आहे सो उनजी वॾी महिरबानी असां जी मोहम्मद इस्माइल पंवर साहिबु तव्हांजी महिरबानी एॾो ख़ूबसूरत सेट असांजी हेल्प कई तव्हां ठाहिण में मेहरान हैंडीक्राफ्ट्स आहिनि इहे इन्हनि जी गुलशन हदीद कराची में इन्हनि जी शॉप आहे ॾाढी बहितरीनु हिन जा कपिड़ा ड्रेसिस हर शइ आहे ऐं डेकोरेशन जा बि तव्हां ज़रूरु ट्राई कजो वञिजो वाह वाह सो मोहम्मद इस्माइल पंवर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में असां सां सहकार कयो आहे अॼु असांजे प्रोग्राम में खोड़ सारा शाइर ईंदा ऐं वारे वारे सां पंहिंजो शेर ॿुधाईंदा सभ खां पहिरियां जेको शाइर दोस्त असां सां गॾु आहे स्टूडियो में पहुची चुको आहे टाइम ते पहुतो आहे उनखे मलिकार चऊं था सो आजिज़ आशिक़ तुनियो साहिबु असां सां गॾु आहे उनखे वेलकम चइजे थो साईं कीअं आहियो ठीकु आहियो लख थोरा साईं तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो वॾी महिरबानी तव्हांजी ऐं इन खां सवाइ असां वटि सुठो फ़नकार ॾाढो सुठो सुरीलो नौजवान रागी असांजे प्रोग्राम में पहिरियां बि अची चुको आहे ऐं जॾहिं शुरू में आयो हुयो त असांखे ॾाढो वणियो हुनजो अंदाज़ आवाज़ सो असां हुनखे सिक जो सॼो ॿीहर ॾिनोसीं ऐं ॿीहर बि असांजे कुर्ब जी कोठ ते पहुची वियो आहे सो भलीकार चऊं था वकार सरमन साहिबु असां गॾु आहे कीअं आहियो भाउ ठीकु आहियो वॾी महिरबानी माइक ते तव्हां ॻाल्हाईंदो तव्हांजो आवाज़ु सही ईंदो सभु अमन लॻो पिया जी जी तव्हां ॿुधायो ठीकु आहे ज़बरदस्त ज़बरदस्त वॾी महिरबानी भाउ तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो उस्ताद मोहरम नाज़ असां सां गॾु ई हूंदो आहे माना असां हुजूं उस्ताद मोहरम नाज़ न हुजे इहो बि नथो ठहे उस्ताद मोहरम नाज़ हुजे असां न हुजूं वरी इहो बि नथो ठहे माना असां माना हिक ॿिए सां गॾु लाज़िमी माना असां अचूं हा ऐं मोहरम नाज़ न अचे तॾहिं मज़ो न थींदो मोहरम साईं कीअं आहियो ठीकु आहियो बसि माइक न आहे परे परे खां साईं परे परे खां सो स्टार्ट वठूं था वतुन जो को नगमो ॿुधूं भला जी जी सर हा साईं जी ऐं ॾाढो सुठो धरतीअ जे सिंध धरतीअ जे मान में
सदा सिंधुअ जी छोली मारूअड़न जी मिठड़ी ॿोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारूअड़न जी मिठड़ी ॿोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा नारा जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जी जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारूअड़न जी मिठड़ी ॿोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारूअड़न जी मिठड़ी ॿोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा नारा जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जी जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन गाँव पुटन ऐं पेरू पचन मौला करे वरी हेल वसन गाँव पुटन ऐं पेरू पचन मौला करे वरी हेल वसन हर काछे ऐं कारू झरते बादल कारा 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 जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जी जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारूअड़न जी मिठड़ी ॿोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा नारा जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जी जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन सिंधड़ी माला माल हुजे हर माण्हू हिते खुशहाल हुजे अजरक वारा जी जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जी जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन वाह 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 जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सदा जियन सही सदा जियन मिठा खीर पियनि
ऐं हिकिड़ो नंढो ब्रेक वठूं था हिते पोइ मोटी अचूं था त पोइ मौजूद महिमान ॿिया बि हूंदा असांजे प्रोग्राम में उन्हनि खे बि ज़रूरु शामिलु कबो तव्हां बि शामिलु थी सघो था टेलीफोन कजो असांजे प्रोग्राम में नंढड़ी साही पहिरियां वठूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक ऐं हिन ब्रेक जी जेका आहे सा तव्हांखे शुरूआत इन शेर सां असां ॿुधाईंदासीं बल्कि कंदासीं ताजल बेवा साहिब जो ख़ूबसूरत शेर यादि अचे थो त सिंध मुंहिंजी अमां सूंहं तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ऐं हिन कंधीअ ते कुड़ियो जो अभम ॿारु आहे कंहिं त जीजल जो जानी अखियुनि ठारो आहे हीउ जो बालक सुभाणे जो वहिंवारु आहे उन जी ॿोली ऐं लोली त सदको वञा ही सिंध मुंहिंजी अमां सूंहं तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां ऐं हूअ जा बेवस बुखनि में मढ़े मंडु थी अॼु बि जोटरे असुर जो उथी चंडु थी ऐं गरम खीर में जा गॾे खंडु थी उन सुहागण तां छो न उन सुहागण खे छो न सजदो कयां सिंध मुंहिंजी अमां सूंहं तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सो मोहबत सिंध जो अॼु मुशाइरो आहे असांजे प्रोग्राम में ऐं मौज़ शाइर असांजे प्रोग्राम में पहुची चुका आहिनि उन्हनि खे असीं भलीकार चऊं था सो आजिज़ आशिक़ तुनियो साहिबु असां सां पहिरियां खां मौजूदु हुयो सो हाणे असां सां गॾु वरी ॿियो दोस्त गॾु आहे ॾाढो सुठो शाइर सुठो कहाणीकार असांजे प्रोग्राम में नसीर सूमर साहिबु असां सां गॾु आहे नसीर साईं कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो ऐं हिन पासे खां जेकॾहिं असीं तारीफ़ शुरू करायूं त असां सां गॾु ॾाढो सुठो शाइर ॿियो बि दोस्त असां सां गॾु आहे अॼु मोहबत सिंध जो मुशाइरो ऐं उन में शरीक थियण जे लाइ पहुतो आहे सिंध सां इश्क़ु आहे धरतीअ सां इश्क़ु आहे त उन इश्क़ में सुबुह सवेर असां सां गॾु आहे सो अब्दुल सत्तार रुस्तमानी साहिबु उनखे वेलकम चवंदा साईं कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह वॾी महिरबानी साईं तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो ऐं इन खां सवाइ ॿियो ॾाढो सुठो दोस्त वहीद मोहसन साहिबु असां सां गॾु हूंदो आहे वहीद मोहसन साहिब जा खोड़ सारा हवाला आहिनि सुञाणप जा पर अॼु मोहबत सिंध आहे बसि अॼु सिंध जो शाइर थी पहुतो आहे सो अॼु वहीद मोहसन साहिब खे भलीकार चऊं था कीअं आहियो साईं ठीकु आहियो अल्लाह जा एहसान बिल्कुलु ख़ैर वॾी महिरबानी तव्हां असांजा प्रोग्राम में आहियो सो छा भला एक्टिविटीज़ रहनि थियूं तव्हां शाइरनि जूं ख़ासि तौर ते कल्चरल वीक में बिल्कुलु कल्चर वीक जे हवाले सां असांजा जेके तख़लीकार दोस्त आहिनि उहे पंहिंजूं तख़लीक़ूं लिखनि पिया ऐं मूं बि जेको आहे नई तख़लीक़ जेको आहे अॼु जे हिन मुशाइरे जे लाइ जेको आहे अरेंज कई आहे ॿधीअ में ताक़त आहे साईं बिल्कुलु असां जेकी छिड़ लॻा पिया आहियूं असुलु मसइलो मसइलनि जो इहो ई आहे मसइलनि जो मसइलो इहो आहे त असां जेकी परे परे आहियूं न छिड़ आहियूं सो असांखे ॿधी करणु घुरिजे असां जेसि ताईं मुतहद नथा थियूं रुस्तमानी साहिबु तव्हां हिन ते रोशनी विझो भला पाण अलॻि अलॻि था रहूं माना भाउ सां नथो ठहे सो वॾो मसइलो आहे इहो रिश्ता न रहिया आहिनि सो पोइ पाण वरी मोहबत जी ॻाल्हि त पोइ कयूं न जॾहिं पाण में ई मोहबत न आहे हा जीअं अगरि मां अर्ज़ु कयो अना जेका आहे जी साईं उहा इंसान खे मारे अना गंदी फना साईं अना फना थी करे अना जेका आहे न उहा उन में पोइ ज़िद बहस हसद साड़ इहे सभु शयूं पोइ अना में पोइ अना अची वई त माण्हू पोइ दिलियूं न गॾिबियूं दिलियूं न मिलंदियूं दिलियूं न गॾिबियूं त एको न थींदो एको न थींदो ॿधी न थींदी ॿधी न थींदी प्यार न थींदो प्यार न थींदो असांजो एको वरी पाण में न आहे ॿियनि सां वरी खंडु खीर आहियूं इहो बि मसइलो अथव पाण जेकॾहिं कावड़ पाए त पंहिंजे खे कुटींदासीं ॿिए खे न कुटींदासीं मार बि पंहिंजे खे ॾींदासीं ॿिए ते पाण वरी पोइ गिदड़ा थी वञूं ॻाल्हि आहे सिधी अॼु सिधी ॻाल्हि कंदासीं छा चवंदा पंहिंजनि जे लाइ शींहं आहियूं पंहिंजनि सां मुंहमारी असां वरी इहो बि त आहे न असां पंहिंजनि जी नफ़्सियात खे बि सम्झूं था त असांजी पंहिंजा जेके आहिनि उनजी नफ़्सियात कहिड़ी आहे ॿियनि जी नफ़्सियात जी ख़बर न आहे जेसि ताईं को मिसाल उनखे माण्हू सम्झे त पोइ को माण्हू कदम खणे उनखां अॻु में असांखे जेको सवलो जेको मोहरो आहे ॿारणु सवलो निहायती ग़लति ॻाल्हि इन असांखे जेको माना अबद खां वठी जेको नुक़सानु हेसि ताईं जेको सिलसिलो हले पियो दुनिया जो माना शुरू खां वठी हेसि ताईं अञा जेको त माना असां इन में पिया पीड़ा में पीड़िजूं सही ऐं ॾिसां थो त ॿियूं क़ौमूं पंहिंजनि माण्हुनि जी वारसी ऐं मालिकी कनि थियूं असां वरी लावारसी माना आहे न असां सां जेकॾहिं फ़र्ज़ु कयो मां सही थी ॻाल्हि ॿुधायां जेकॾहिं मूंसां बि को रस्ते में को जहिड़ो कंदो त हर को वरी वीडियो भरींदो ऐं परे थी वेंदो ऐं वरी पोइ पाण में वञी करे शाम जो वरी ठठोलियूं कंदो त इरशाद मार पियो खाए ईअं न बाबा तव्हां अचो बाबा मुंहिंजो हथु मदद कयो ईअं न वरी पोइ वरी गिला कंदा त बाबा मार पियो खाए सो हाणे ॻाल्हि इहा आहे त पाण में एको हुजे पाण जेकॾहिं सभु गॾिबासीं त ॿ त 12 चवंदा न साईं पाण नंढपण में हिकिड़ी कहाणी पढ़ंदा हुआसीं त हिकिड़ो ज़ईफ़ जेको आहे पंहिंजनि पुटनि खे काठियूं ॾींदो हुयो पहिरियां हिकिड़ी काठी त भॼी पई वरी ॿी काठी ॾिनी वरी भॼी 4-5 काठियूं गॾियल ॾिनई त उहे न भॼियूं सो इन मां मुराद इहा असां नंढपण में सबक़ु आखाणी जेका हूंदी सम्झाणी इहा हूंदी त बाबा ॿधीअ में ताक़त गॾिबासीं त पोइ पाण खे टोड़े कोई न सघंदो मज़बूत थींदासीं
मज़बूती साईं आजिज़ आशिक़ दुनिया साहिब तव्हां बि कुझु लिखियो आहे धरती इश्क़ में। बिल्कुलु मां क़ौमी गीत हिकिड़ो लिखियो आहे। वाह वाह साईं, हिकिड़ो त इरशाद ॾिठो आहे, मां कंहिंखे बि इरशाद न चवंदुमि। बिल्कुलु तव्हां न चओ, तव्हां पाण ई ॿुधाइजो। तरन्नुम में ॿुधायो। बिल्कुलु तरन्नुम तव्हां ॿुधाईंदासीं। त कंपोज़िशन बि कंदा आहियो जी जी, त पोइ त वाह वाह थी वेंदो साईं। बिल्कुलु ॿुधाईंदासीं। सिंध तुंहिंजो कसम इश्क तोसां वथम तोसां मुंहिंजो अज़म इश्क तोसां वथम सिंध तुंहिंजो कसम इश्क तोसां वथम तोसां मुंहिंजो अज़म इश्क तोसां वथम। वाह साईं वाह साईं वाह। मुंहिंजी इज़त त छा बिरूबी आ तूं तुंहिंजो गदार थियां त सोचो न मूं। वाह साईं मुंहिंजी इज़त त छा बिरूबी आ तूं तुंहिंजो गदार थियां त सोचो न मूं। मुंहिंजो रखिजां भरम इश्क तोसां वथम तोसां मुंहिंजो अज़म इश्क तोसां वथम। वाह साईं वाह। तुंहिंजी ॿोली मिठी मिसल माखी अथम मुंहिंजो मौला करे तो मथां शल करम। वाह वाह साईं वाह। तुंहिंजी ॿोली मिठी मिसल माखी अथम मुंहिंजो मौला करे तो मथां शल करम तो ते खणंदुमि कलम इश्क तोसां वथम तोसां मुंहिंजो अज़म इश्क तोसां वथम। वाह वाह साईं वाह। तोसां जीअण मरण जो वासोदो अमड़ तुंहिंजी इज़त ते थियां सोडो दो दो अमड़। वाह 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 साईं वाह। तोसां जीअण मरण जो वासोदो अमड़ तुंहिंजी इज़त ते थियां सोडो दो सोडो अमड़ जेसीं रहंदो ही दम इश्क तोसां वथम तोसां मुंहिंजो अज़म इश्क तोसां वथम। वाह केतिरो बि जियां तुंहिंजे कारण जियां जे मां ॿीहर ॼमा तुंहिंजी कुख मां ॼमा। केतिरो बि जियां तुंहिंजे कारण जियां जे मां ॿीहर ॼमा तुंहिंजी कुख मां ॼमा तो में ई थिए जनम इश्क तोसां वथम तोसां मुंहिंजो अज़म इश्क तोसां वथम सिंध तुंहिंजो कसम इश्क तोसां वथम तोसां मुंहिंजो अज़म इश्क तोसां। वाह ज़बरदस्त। वाह वाह इलाही ख़ूबसूरत लिखियो आहे तव्हां ऐं पेश बि ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में कयो आहे तव्हां। माशाल्लाह इहो इश्क ई अमर कंदो साईं। वाह जो इश्क आहे इहो धरतीअ जो इश्क हुजणु घुरिजे। सो धरतीअ जे इश्क जी ॻाल्हि आहे त पोइ वकार सरमद सां गॾु आहे। सो हाणे त पाण साईं खे ॿुधोसीं तरन में पर साज़नि खां बग़ैर हाणे हेॾे वरी साज़ बि मिक्स हूंदा। वाह वाह कजो साईं। हो जे हासे ते हा जे हासे ते हा मुझे
जेडियो मलीर में चूंडने मौक में हा वो मुझे आया तक दे के राई दे कोट के आ मारुअड़ा ही जागियड़ा मारुअड़ा ही जागियड़ा दिलदार बे मोह जा तेरे दार बे मोह जेगी तन जा दिलदार बे मोह जा तेरे दार बे मोह जेगी तन जा मारुअड़ा ही जागियड़ा दिलदार बे मोह जा तेरे दार बे मोह जेगी तन जा दिलदार बे मोह जा तेरे दार बे मोह जेगी तन जा ही झूपा झूपा की जरते छलनी अवसन कारू झरते ही झूपा झूपा की जरते छलनी अवसन कारू झरते मोहे जो मोरे को मोहे जो खुशियों मोह जाहियड़ा मारुअड़ा दिलदार बे मोह जा तेरे दार बे मोह जेगी तन जा दिलदार बे मोह जा तेरे दार बे मोह जेगी तन जा मारुअड़ा ही देखो मोह जो अंदरवा खशमो रखा के बंदरवा ही देखो मोह जो अंदरवा खशमो रखा के सारो ही साथियड़ा मोह जाहियड़ा मारुअड़ा दिलदार बे मोह जा तेरे दार बे मोह जेगी तन जा दिलदार बे मोह जा तेरे दार बे मोह जेगी तन जा
दे गुल डाट जाई ॾींहड़ा ॾींहड़ा सागियड़ा दिलदार भी मुंहिंजा किरदार भी मुंहिंजे गीतनि जा दिलदार भी मुंहिंजा किरदार भी मुंहिंजे गीतनि जा मारू अड़ा वाह साईं वाह वाह दिलदार बि मुंहिंजा किरदार बि मुंहिंजे गीतनि जा वाह साईं वाह सो वकार साईं वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो लख थोरा ॾाढो सुठो ॻायो था नेक तमन्नाऊं दुआऊं तव्हां सां गॾु रहंदियूं असांजूं सो मोटी ईंदासीं त वरी को ॿियो फनकार बि असांखे जॉइन कंदो तेसीं ताईं वरी शाइर बि असां दोस्त जेके गॾु आहिनि उन्हनि खां शाइरी ॿुधंदासीं मज़ो थींदो असांजे प्रोग्राम में अॼु सो नंढो ब्रेक वठो पहिरियों जी जी वक़्तु आहे शॉर्ट ब्रेक जो असां सां गॾु रहिजो प्रोग्राम सलाम सिंध में मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था सुहिणी सिंध जा सुहिणा ॿ गुणा शाइर असां सां गॾु आहिनि पर सुहिणी सिंध जो हिकिड़ो सुहिणो कलाकार फनकार बि हिन वक़्तु असांजे विच में आहे ॾाढो सुरीलो नौजवान असांजो ऐं असां उनजे वालिद साहिब खे बि तमामु घणो ॿुधो आहे अब्दुल हमीद राजपुर साहिब जो ॾाढो सुठो सुहिणो सुरीलो फ़र्ज़ंद आहे अॼु असांजे प्रोग्राम में आहे हामिद राजपुर साहिब उनखे बि वेलकम चऊं था साईं कीअं आहियो ठीकु आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हां ॿुधायो वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो थोरी देरि में तव्हांखे बि ॿुधूं था ऐं तव्हांखे पहिरियां ॿुधो आहे मज़ो आयो आहे अॼु बि मज़ो ॿीणो ई हूंदो यकीनन सो इन खां पहिरियां आउं चवां थो त शाइरी बि हुजे जी ज़रूरु उन खां पोइ वरी पंहिंजी चांहि बि हुजे ऐं पोइ चाह बि हुजे साईं धरतीअ सां को चाह जो कुझु ॿुधायो साईं नसीब सुमरा साहिब साईं हिन जो नज़्म जो उनवान आहे ॻोल्हियां ॻोल्हियां सिंध सदियुनि खां वाह तहज़ीबुनि जी ॻाल्हि छिड़ी आहे महारिथा जी सिंध कड़ी आहे देवमालाई देस अदेस जुग जुगांदड़ जिंद जुड़ी आहे आदेसनि जी सिंध सदियुनि खां देसी सेणनि साह लड़ी आहे साह लड़ी जो नाव ज़मानो पाण हक़ीक़त पाण फसानो चेहरो चेहरो सूंह सकाफ़त मोह हयाती परख पैमानो बूम बूम बात बड़ी आहे तहज़ीबुनि जी ॻाल्हि छिड़ी आहे तहज़ीबुनि जी ॻाल्हि छिड़ी आहे तहज़ीबुनि जी ॻाल्हि छिड़ी आहे नई पुराणी सोच टकर में ओसर हिकिड़े हंधि खड़ी आहे नई पुराणी सोच टकर में ओसर हिकिड़े हंधि खड़ी आहे ॿराड़ी जी रहणी कहणी सुंदरता में सूंहे अज़ली हींअर नाहे हाल अॻूणो सात बदिली हर शइ बदिली वखर मंडी में विकिरो थींदो मुल्ह ॿुधाए असली नकली गूंगी फितरत पाण ॻाल्हाए मंज़र मंज़र मोह वधाए ॻोल्हियां ॻोल्हियां सिंध सदन ॻोल्हियां ॻोल्हियां सिंध सदन खां घाव अछूतो दिलि खे घाए ॾींहुं हुजे या राति नसीर साॻी सुर में कोयल ॻाए सांझीअ वेल वथाणनि वरंदे माल कतारुनि धूड़ उॾारे रंग मिटाऊं शौक़ शफ़क़ में वजत कलनि जी जीव जियारे सारणनि में सिंध सदियुनि खां ॿोड़े तारे सिंधु सहारे ख़्वाब मुजस्सिम सारोड़नि जा छम छम चोलनि समुंड मझारा सीर मां उकरी आया किनारे साबिया सफलता खोड़ घड़ी आहे तहज़ीबुनि जी ॻाल्हि छड़ी आहे महारिथा जी सिंध कड़ी आहे देवमालाई देस देस जुग जुगांदड़ जिंद जड़ी वाह ॾाढो सुहिणो ॾाढो सुहिणो इहो सॼो शाइरी जो किताबु आहे तव्हां सांगी पखी सार सांगी पखी सार वाह वाह इहो घणा किताब साईं तव्हां मार्केट में ॾिना आहिनि असांखे मिड़ई नवां अची विया आहिनि नवां किताब अची विया आहिनि इहो बि चओ था मिड़ई नवां अची विया असां लाइ त वॾी ॻाल्हि आहे न मिड़ई नवां अची विया हा इनजे करे जो ॿियो बि मवाद एतिरो आहे जो इलाही छपिजी सघे थो पोइ छा अॼु इरादो आहे न अॻिते बि हा हा तव्हांजो चवंदो त वरी तव्हां गज़ल ॿुधायूं हिकिड़ो वाह वाह न साईं गज़ल पोइ था ॿुधूं पहिरियां वरी तव्हांजी कचहरी बि ॿुधूं न साईं माशाल्लाह कॾहिं खां भला इहो शाइरीअ जो इश्क़ शुरू थियो तव्हांजो साईं इहो जॾहिं इश्क़ थियो पोइ शाइरी जो इश्क़ थियो न इश्क़ कोन थियो हा इहो साईं हाणे सियासी जवाबु आहे इश्क़ खां सवाइ त कमु अधूरो आहे अच्छा असां वटि वरी इश्क़ जी माना वरी
कुझु वरी साईं उहो इश्क सितई ई आहे आहे पोइ माण्हू वरी पोइ कॾहिं टीवी ते वेहे थो न पोइ वरी ॻाल्हियूं ॿियूं थो ठीकु आहे, करे तव्हां हा वरी नज़र में पुछंदो कंहिंसां इश्क थियो इन करे ॻाल्हि वधी वेंदी साईं उहो शाइर में वरी जवाबु हूंदो आहे न पुछा करे इश्क चई धरतीअ सां इश्क आहे हा इहे धरतीअ सां इश्क आहे इहे त मतिलबु रेडीमेड जवाब त आहिनि पर धरती सां न सभिनि खे आहे न माशाअल्लाह। हाणे इन ते जेका सिंध सां असांजी त वरी जेका सुञाणप ई आहे न सिंध ऐं सिंधी सुञाणप ई जॾहिं सिंध आहे त जेका कीअं चइजे त धरतीअ सही 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 माना त सिंध धरतीअ खां धार त थी नथो सघे थो सघे धरतीअ जो माना कर्ज़ लाहिणो आहे कर्ज़ बि लाहिणो आहे ॿियो असांजी फितरत में रोमांस आहे इहो असांजो जेकॾहिं असां पंहिंजी सुञाणप ॿिए हंधि किथे ॻोल्हींदासीं असांजी धरतीअ सां असां जेको कुंजीअ जो ॿूटो कोन आहियूं असांजूं पाड़ूं ज़मीन में खुतल आहिनि इन जे करे असां हिकु हिकु सिट लिखंदासीं त हुन मां सिंध झलक न ईंदी ईअं भिटाई जो रिसालो आहे त हुन में 2 दफ़ा रुॻो सिंध जो नालो आयो आहे बाक़ी सॼी शाइरी सिंध आहे नाले लिखण सां रुॻो सिंध सही आहे ॾाढी सुठी ॻाल्हि कई वाह ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हेॾे असांजो साईं मोहतरम अब्दुल सत्तार उस्तमानी साहिबु वेठो आहे चए थो बदिलो वठंदुसि ॿुधाईंदुमि शेर चए थो शेर ॿुधो आहे त ॿुधाईंदुमि मां टाकड़ो आहे न त हाणे त मुक़ाबिलो थींदो शाइर शाइर खे ॿुधाईंदो साईं साईं उस्तमानी साहिबु मुक़ाबले जी ॻाल्हि न मिड़ई भोग सदा करियो मुक़ाबिलो असांजो न आहे साईं ज़िंदगी शेर आहे शाइर जो त ज़िंदगी खिल भोग आहे चर्चो बि आहे यादि त कंहिं इम्तिहान जो प्यार सां ऐं मोहबत सां जी जी प्यार कयूं न साईं मोहबत वञूं खिलंदासीं न त पोइ कीअं थींदो सही ॻाल्हि आहे सो मुर्कूं ऐं टहकनारो प्रोग्राम हुजे न सही वाह वाह कयो साईं जी वाह वाह जी नज़र वाह 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 सुबुह सुबुह तां वाई माशाल्लाह असां वायूं त वण असांजे सिंध जी जेका सुञाणप जेका वाई आहे बिल्कुलु बिल्कुलु सही सो असां जन घणनि शाइरनि जेको इन वाई खे जेको विसारे छॾियो आहे पर असां वाई खे अॼुकल्ह गज़ल ते घणो था माना तबाज़ वाई गज़ल ते जेको वाई काफ़ी गज़ल ते बि न गज़ल ते हा न साईं हा गज़ल न गाफ गाफ ते ज़ोर घणो वाह वाह सो अर्ज़ु कयो आहे गट ग़ुलामी जा लायूं वाह वाह साईं वाह 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 नसीर साईं ग़ुलामीअ जा गट ग़ुलामी जा लायूं ॾाढनि खे था ॾारियूं गट ग़ुलामी जा लायूं ॾाढनि खे था ॾारियूं ॾिसी दस्तूर दुनिया जा पंहिंजा कानून ठाहियूं ॾिसी दस्तूर दुनिया जा पंहिंजा कानून ठाहियूं जाॾे काॾे माना मुंहमारी लॻी पई आहे त पंहिंजो कानून पाण ॾिसी दस्तूर दुनिया जा पंहिंजा कानून ठाहियूं ॾाढनि खे था ॾारियूं वाह साईं वाह वाह भाग्या जागो देश जा भाग्या जागो देश जा दुश्मन खे वाड़ियूं ॾाढनि खे था ॾारियूं वाह वाह दुश्मन खे वाड़ियूं भाग्या जागो देश जा दुश्मन खे वाड़ियूं ॾाढनि खे था ॾारियूं वाह 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 पर असां अमन जा पांधीअड़ा इहो ॻाल्हि बि आहे पर असां असल में असां अमन जा पांधीअड़ा था हर हिक खे चाहियूं था हर हिक खे चाहियूं पर ॾाढनि खे था ॾारियूं जेके ॾाढ कंदा असां जेको विढ़ंदो त विढ़ंदासीं चवण जो मक़सदु इहो आहे बाक़ी प्यार बि ईंदो त प्यार मोहबत ॾे मोहबत वठि ॻाल्हि सिधी वाह रत शहीदनि जो बुक में रत शहीदनि जो बुक में खणी मोह मथे लायूं ऐं ॾाढनि खे था ॾारियूं रत शहीदनि जो बुक में खणी मोह मथे लायूं ॾाढनि खे था ॾारियूं पेर पटन ते धारियुनि जा पेर पटन ते धारियुनि जा सतार गॾिजी रायूं माण्हू कुझु नथो करे सघे जेसि ताईं कुझु साथी पेर पटन ते धारियुनि जा सतार गॾिजी रायूं ऐं ॾाढनि खे था ॾारियूं वाह साईं वाह घटि ग़ुलामी जा लायूं ॾाढनि खे था ॾारियूं ॾाढो ख़ूबसूरत ख़्यालु ॾाढी सुहिणी ॻाल्हि ऐं नसीहत वारी ॻाल्हि कम जी ॻाल्हि मैसेज आहे हुन में त बाबा पंहिंजो पाण में हिकु थियो उहा ई ॻाल्हि आहे जेकी तव्हां हाणे कई 2 त 12 एकता हूंदी त असां वाह वाह वधी वधी बिल्कुलु सो हाणे असां सां गॾु हामिद राजपुर साहिबु आहे दिलि चए थी त हामिद साहिब खां कुझु ॿुधिजे तव्हांजो छा ख़्यालु आहे बिल्कुलु छा था ॿुधायो साईं शुरू में
दिल बर मिले त मुझे दुखिया दिल जो गम लहे, दिल बर मिले त मुझे दुखिया दिल जो गम लहे। बीठो लुकिया में आहे नथो हेठ दम लहे, आगाह ना है आमखे, आगाह ना है आमखे, आगाह ना है आमखे हिन उल्हे राज जी, कर सब्र दादन जो हडल तो चमल है। मुझे दिल रुबा दिल खिलंदे खणी वियो, मुझे दिल रुबा दिल खिलंदे खणी वियो, तिखा तीर नज़रुल जा, तिखा तीर नज़रुल जा हलंदे हणी वियो, मुझे दिल रुबा दिल खिलंदे खणी वियो, मुझे दिल रुबा दिल खिलंदे खणी वियो, तिखा तीर नज़रुल जा, तिखा तीर नज़रुल जा हलंदे हणी वियो, मुझे दिल रुबा दिल खिलंदे खणी वियो, मुझे दिल रुबा दिल खिलंदे खणी वियो, तिखा तीर नज़रुल जा, तिखा तीर नज़रुल जा हलंदे हणी वियो, मुझे दिल रुबा दिल खिलंदे खणी वियो, मुझे दिल रुबा दिल। सोहणे अची अलविदा कई, ओ असां साण सोहणे अची अलविदा कई, बहारी बदल जी साहि कदम हली वई, साहि कदम हली वई, लहम सब लिंगन ता, लहम सब लिंगन ता छिनी छजी वियो, मुझे दिल रुबा खिलंदे खणी वियो, मुझे दिल रुबा खिलंदे खणी वियो, तिखा तीर नज़रुल, तिखा तीर नज़रुल जा हलंदे हणी वियो, मुझे दिल रुबा दिल खिलंदे खणी वियो, मुझे दिल रुबा दिल। सोहणे संग दिल सा वयो अंग अड़जी, हो सोहणे संग दिल सा वयो अंग अड़जी, हयूं मुहब में तू वही जान जड़की, वही जान जड़की, लिखियो लोह मूले, लिखियो लोह मूले बेवस बणी वियो, मुझे दिल रुबा खिलंदे खणी वियो, मुझे दिल रुबा खिलंदे खणी वियो, तिखा तीर नज़रुल, तिखा तीर नज़रुल जा हलंदे हणी वियो, मुझे दिल रुबा खिलंदे खणी वियो, मुझे दिल रुबा दिल।
खणी वियो मुंहिंजी दिलरुबा खिलंदे खणी वियो तिखा तीर नज़रुल जा तिखा तीर नज़रुल जा हलंदे हणी वियो मुंहिंजी दिलरुबा खिलंदे खणी वियो मुंहिंजी दिलरुबा खिलंदे खणी वियो तिखा तीर नज़रुल जा तिखा तीर नज़रुल जा हलंदे हणी वियो मुंहिंजी दिलरुबा हो मुंहिंजी दिलरुबा मुंहिंजी दिलरुबा मुंहिंजी दिलरुबा मुंहिंजी दिलरुबा मुंहिंजी दिलरुबा वाह साईं अहमद साईं वाह वाह मज़ो अची वियो साईं मुंहिंजी दिलरुबा दिल खिलंदे खणी वियो बिल्कुलु खिलंदे खिलंदे हिकिड़ो ब्रेक वठी छॾियो तव्हां जी जी वक़्तु आहे शॉर्ट ब्रेक जो असां सां गॾु रहिजो प्रोग्राम सलाम सिंध में मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजी धरती सां इश्क जो अॼु प्रोग्राम आहे मोहबत सिंध जो प्रोग्राम आहे सिंध सां धरती सां इश्क शाइरनि जो रहियो आहे सभिनी जो रहियो आहे बल्कि शाइर ॾाढो सुठो लिखंदा आहिनि धरती जे इश्क में सो असां अॼु कोशिशि कईसीं त धरती जा नगमा तव्हांखे ॿुधायूं बल्कि शाइरनि जी ज़बानी उन्हनि जी शाइरी बि ॿुधूं पाण बराह रास्त शाइर पाण अचनि अञा वधीक सुठो कॾहिं कॾहिं असां शाइरी पढ़ंदा आहियूं न मुख़्तलिफ़ शाइरनि जी शाइरी पढ़ी वठंदा आहियूं पर असुल शाइर पाण पंहिंजी शाइर बर ज़बानी पाण वॾी ॻाल्हि आहे सो वहीद मोहसिन साहिबु असां सां गॾु आहे जी जी वहीद मोहसिन साहब असां सिंध जी धरती जे बारे में मतिलबु पंहिंजी धरती जे बारे में ॾाढी सुठी सुठी शाइरी ॿुधूं था तव्हां इहो ॿुधायो कि शाइरी जा बुनियादी उसूल छा आहिनि सुठो शाइर कीअं थिए कहिड़ा शाइरी जा बुनियादी उसूल इहे आहिनि त हिकिड़ा शाइर फितरी शाइर हूंदा आहिनि ऐं ॿिया शाइर शाइरी बि हिकिड़ो इल्मु आहे जी जीअं असां स्कूलनि में कॉलेजनि में यूनिवर्सिटियुनि में पढ़ूं था त शाइरी बि हिकिड़ो इल्मु आहे उहा माना ईअं का आम ॻाल्हि न आहे शाइरी जो इल्मु आहे उनखे जॾहिं माण्हू परखे थो सम्झे थो ऐं उनजी ऊंधाई में वञी जॾहिं लही थो वञे त मां सम्झां थो त पोइ उहा ख़ूबसूरत शाइरी करे थो ऐं शाइरी हिकु माना ॾात आहे अलाह ताला जी तरफ़ां कंहिं बि शाइर खे कंहिं बि इंसान खे जॾहिं उहा ॾात अता थिए थी ऐं उन में फ़न ऐं फ़िक्र जॾहिं हू उन में फ़िक्र उन में जॾहिं विझे थो त ज़बरदस्त जेको आहे उहो शाइरी जो रूप धारे करे असांजे साम्हूं अचे थी उहा तख़लीक़ मुतालियो ऐं मुशाहिदो बि हा ॿई मुतालियो बि ज़रूरी आहे मुशाहिदो बि ज़रूरी आहे हाणे भला छा ॿुधाईंदो मां तव्हांखे नज़्म ॿुधायां थो सिंध धरती जे हवाले सां नज़्म आहे इरशाद भाउ साईं बाबा असां हूं नेण धरतीअ जा असां हूं नेण धरतीअ जा सितारनि जा ॿरूं जग में असां हूं नेण धरतीअ जा सितारनि जा ॿरूं जग में हज़ारें ख्वाब पालियासीं सुहाई थी वरूं जग में संभाले इश्क खे रखिजो असां हूं नेण धरतीअ जा असां जोगी वतन जा हूं हली डूंगर ॾरूं जग में असां जोगी वतन जा हूं हली डूंगर ॾरूं जग में ॿुधाए देस जो नोहो अड़े छो था ॻरूं जग में संभाले इश्क खे रखिजो असां हूं नेण धरतीअ जा वॾा वाका कया धरती ज़ुल्म के ॾो सहूं जग में वॾेरा मौज मस्ती कनि ॾुखिया ॾाढा रहूं जग में संभाले इश्क खे रखिजो असां हूं नेण धरतीअ जा ज़माने ॾिस सतायो वा वरी हर हर मरूं जग में सवें दरिया सीने में ज़माने ॾिस सतायो वा वरी हर हर मरूं जग में सवें दरिया सीने में खणी मोहसन तरूं जग में संभाले इश्क खे रखिजो असां हूं नेण धरतीअ जा वाह वाह साईं मोहसिन साईं वॾो मज़ो अची वियो ॾाढो ख़ूबसूरत ऐं ॿियो वरी पढ़ण जो अंदाज़ बि ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ बयां साईं वॾो कमु करे थो न चवंदा आहिनि अंदाज़ बयां रंग बदल देता है वरना दुनिया में कोई बात नई बात सभु इहे साॻियूं शयूं हूंदियूं आहिनि तक़रीबन पर अंदाज़ पेशकश वाह वाह साईं कुर्ब साईं
आजिज़ आशिक़ तुनियूं साहिब सां गॾु आहे साईं जो वरी पंहिंजो अंदाज़ आहे हा बाक़ी सुठो अंदाज़ मुतरनम शायर आहे। हे जेको गुलदस्ते जा गुल आहिनि, हा हा सही गुल वेठा आहिनि, सही हेॾनि जी गुलनि जी ख़ुशबू, गुलनि जी तरतीब, हिकिड़ी सिटा, ही ख़ूबसूरती, ही एकता, ही आवाज़, प्यार ऐं मोहबत, इहा शइ आहे। मज़ो इन में आहे। साईं आजिज़ जो नालो ई आजिज़ आहे साईं, माना तख़ल्लुस ॾाढो सुहिणो रखियो अथव, माना आजिज़ीअ में वॾो मज़ो आहे। जी साईं गीत आहे त जहिड़ो ई ख़तमु आहे। घोर थियां सिंधड़ी मां तुंहिंजे देस तां, टोपी अजरक तां सोणे वेस तां, टोपी अजरक तां सोणे वेस तां, घोर थियां सिंधड़ी मां तुंहिंजे देस तां, टोपी अजरक तां सोणे वेस तां, तुंहिंजे खेतनि में जा ख़ुशबू थी वसे, तुंहिंजे खेतनि में जा ख़ुशबू थी वसे, तुंहिंजे खेतनि में जा ख़ुशबू थी वसे, क्या अमर जिंदड़ी मां हिन संदेस तां, टोपी अजरक तां सोणे वेस तां, घोर थियां सिंधड़ी मां तुंहिंजे देस तां, टोपी अजरक तां सोणे वेस तां, साह में तोखे छॾियां सांडे अमड़े, 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 ज़रब क्या कुर्बान तुंहिंजे केस तां, टोपी अजरक तां सोणे वेस तां, घोर थियां सिंधड़ी मां तुंहिंजे विदेस तां, टोपी अजरक तां सोणे देस तां, खोड़ नेमत सां नवाज़ियो अथई ख़ुदा, 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 साड़ भल खाइनि पिया कोयले गैस तां, टोपी अजरक तां सोणे देस तां, घोर थियां सिंधड़ी मां तुंहिंजे देस तां, टोपी अजरक तां सोणे वेस तां। सुंदर सिटू, वाह साईं, काफ़ी ॾाढा सुहिणा मिलाया अथई। आख़िर मां सोचियो त मत काफ़ी में खुटी पए पर गैस बि मिलाए वियो। आख़िर हा काफ़ी ॾाढो सुठो। मां चयो त जेके आख़िर में ईअं चई न त घोर वञा रेस तां, पोइ मां जहिड़ो थी पवंदो, मां रेस बि काफ़ी आहे न, काफ़ी रेस बि हुयो वञा, मां जो पोइ चढ़ी पवंदा। तव्हांजो आवाज़ बि सुठो आहे, पेश करण अंदाज़ बि ॾाढो फैते। वाह वाह, ॾाढो सुहिणो। पोइ फनकारनि जी रोज़ीअ ते रत लॻंदी लॻे थो न, हिकु टिकट में मज़ा। जिन्हनि जी दिलि जी आवाज़ माइक तोड़ साईं, माइक वेझो कजो, छा चयो साईं, ॾाढो सुहिणो जुमिलो चयो आहे। मां चयो साईं रोज़ीअ ते लत तॾहिं अचे जो अॻियां करोड़ कमाइनि। जेको हेॾां फ़क़ीर तन वेठा आहिनि बसि वेठा साईं, नाम कमायो था, इहो काफ़ी न आहे। नाशुक्री इश्क आहे उहो ई असांखे आर्टिस्ट सॼी ज़िंदगी चवंदा पर्सनल मुंहिंजो ओपिनियन आहे, कंहिंजी दिलि नथो रंजायां, आर्टिस्ट सॼी ज़िंदगी हिकिड़ी वाह वाह ते हलंदो आहे। सही सही, हुनखे उहा वाह वाह ज़हन में हूंदी आहे, एप्रिसिएशन जंहिंखे असां चवंदा आहियूं, त उहा स्कूल में मिले, कॉलेज में मिले, यूनिवर्सिटी में मिले, पंहिंजे कुलीग्स खां, फादर खां, टीचर्स खां, किथां न किथां उहो मोटिवेट थींदो आहे। इहे मोटिवेशन अज़हर साहिब सॼी ज़िंदगी हलंदी आहे। इहो जेको हामिद साहिब जे लाइ जेके तोहफ़ा रखिया अथव, इहे सभु कैंसिल, साईं खे रुॻो वाह वाह खपे। साईं वाह वाह करो, हाणे वाह वाह करो, एप्रिसिएशन बि वॾी शइ हूंदी आहे। ॾाढो सुठो ॻायो था, सची हक़ीक़त आहे, सची हक़ीक़त आहे। राजभर साहिब ॾाढो भलो ॻायो था, माशाल्लाह, वाह वाह कयो। तव्हांजी ताड़ियुनि जो साथ
आयो अजरक ऐं टोपीअ जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं आयो अजरक ऐं टोपीअ जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं झूमो रक्स कयो सभई गॾिजी 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 धरतीअ सां निभायूं नी सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं आयो अजरक ऐं टोपीअ जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं हो झूमो रक्स कयो सभई गॾिजी 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 धरतीअ सां निभायूं नी सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं आयो अजरक ऐं टोपीअ जो ॾींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं सिंधु दे अख जो खणंदो मेरी की न सो बचंदो वेरी सिंध सदाई कायम रहंदी कायम दायम रहंदी सिंधु दे खणंदो अख जो मेरी की न सो बचंदो वेरी सिंध सदाई कायम रहंदी कायम दायम रहंदी सिंध खे तोड़ न कोई सघंदो 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 हिते हर सिंधी आहे शीं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं हिते हर सिंधी आहे शीं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं झूमो रक्स कयो सभई गॾिजी 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 धरतीअ सां निभायूं नी सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं हो जीए मुंहिंजी सिंधड़ी हो जीए मुंहिंजी जिंदड़ी हो जीए मुंहिंजी सिंधड़ी हो जीए मुंहिंजी जिंदड़ी हो जीए हो जीए हो जीए 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 हो जीए मुंहिंजी सिंधड़ी हो जीए मुंहिंजी जिंदड़ी आहे ईद असांजी गॾिजी सभई मल्हायूं हो एकता आहे ईद असांजी गॾिजी सभई मल्हायूं झुमरियूं पायूं ॻायूं जमाला चोॾस थियनि उजाला ओ झुमरियूं पायूं जमाला चोॾस थियनि उजाला ओ दुनिया सॼीअ खे असां था ॿुधायूं 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 मोहबत जो वसायूं मींहुं सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं आयो अजरक ऐं टोपीअ जो ॾींहुं आयो अजरक ऐं टोपीअ जो ॾींहुं ओ झूमो रक्स कयो सभई गॾिजी 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 धरतीअ सां निभायूं नी सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं पाण में करणो आहे एको ॿिए कंहिंजो नाहे ठेको हो पाण में करणो आहे एको ॿियो कंहिंजो
सकाफ़त जो आवेरी उन जे मथे में आ फेरी हो जेको सकाफ़त जो आवेरी उन जे मथे में आ फेरी अंदरू नैया जो सदाई सड़ंदो रहंदो रहंदो अचो गॾिजी मल्हायूं हिनी सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं अचो गॾिजी मल्हायूं हिनी सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं हो झूमो रक़्स कयो सभई गॾिजी 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 धरतीअ सां निभायूं नी सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾींहुं हो जीए मुंहिंजी सिंधड़ी हो जीए मुंहिंजी सिंधड़ी हो जीए मुंहिंजी सिंधड़ी हो जीए मुंहिंजी सिंधड़ी हो जीए हो जीए हो जीए 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 मुंहिंजी सिंधड़ी हो जीए मुंहिंजी सिंधड़ी साईं वाह वाह साईं अमन साईं वाह वाह सिंध बि जीअं तव्हां बि जींदा रहो वॾी महिरबानी साईं तव्हां प्रोग्राम में आयो लख तोरा सो हिते नंढी साई वठूं था वरी असांखे हिकिड़ो ॿियो फनकार बि ट्रेन कंदो उनखे पाण ॿुधंदासीं अमन साईं जा लख तोरा मञियासीं हाणे तव्हां साई वठो जी वक़्तु आहे शॉर्ट ब्रेक जो असां सां गॾु रहिजो पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था मौजूद शाइर दोस्त असां सां गॾु आहिनि वहीद मुहसिन साहिबु ऐं अब्दुल सत्तार उस्तमानी साहिबु ऐं गॾोगॾु असांजो दोस्त साईं नसीर सुमरो साहिबु आजिज़ आशिक़ तुनियो साहिबु चार दोस्त चार शाइर असां सां गॾु वेठा आहिनि जी बिल्कुलु ऐं हाणे तव्हांजी दिलि जंहिंखां चवे शाइरी ॿुधो हा माना अॼु शाइरी शाइर आहिनि अॼु तव्हांखां त ॿुधो हाणे पियो तव्हांजो हिकु तव्हां ॿुधाए चुका आहियो असांखे वरी ॿियो पेश कयो असांजे साम्हूं वाह वाह उस्तमानी साहिबु माशाअल्लाह तव्हांजी शाइरी बि कमाल आहे साईं बसि जहिड़ो हाल हबीब आहे तहिड़ो पेश वाह वाह हू मूंखे इहो ॿुधाईंदा रहो त कॾहिं खां इहो स्टार्ट होतो अथव शाइरीअ जो इहो तक़रीबन 80 माना असां पैदा ई न थिया तव्हां शाइर हो इहा वॾी ॻाल्हि आहे शाइर त मुंहिंजी पैदाइशी शाइर हूंदा न असां मां जो पैदा न थिया पर शाइर बि पैदाइशी शाइर हूंदा जेकॾहिं उनखे पैदाइशी या हिस या शइ या सुती न पियल हुजे त हू शाइरी न थी जीअं आवाज़ बि गॉड गिफ्टेड हूंदी आहे तक़रीबन 41 साल तव्हांखे थी विया आहिनि शाइरीअ में वॾो अर्सो आहे शाइरीअ जो पर विच में छॾे ॾिनीसीं वरी कुझु हालात कुझु मसइला मसाइल दुनिया जा दुनियादारी आहे ज़िंदगी आहे हीअ वाहिद शाइरी आहे जंहिंमें माण्हू रिटायर न आहे थींदो छॾे ई नथी थिए साईं छॾे विच में साईं हीअ बि हिकिड़ो चाह तव्हां जहिड़ा यार न मिलिया न दोस्त बि ज़रूरी आहे न यार बि ज़रूरी आहे वरी स्टार्ट वरितो इहो बि सुठी ॻाल्हि वाह वाह सो हे नज़्म लिखियो तुंहिंजो वाह वाह पीड़ा जो पड़ाॾो आहे हर तरफ़ पीड़ा जो पड़ाॾो आहे हर तरफ़ ज़ालिम ऐं ज़ुल्म ॾाढे जे ॾंद खां इंसान बचायो दुनिया जे अंध खां वाह वाह साईं वाह वाह सुहिणो सुहिणो दादा ज़ालिम ऐं ज़ुल्म ॾाढे जे ॾंद खां इंसान बचायो दुनिया जे अंध खां वाह वाह हसद साड़ ऐं कीने कदूरत जे हिन विछायल कदम कदम जे हंध खां इंसान बचायो दुनिया जे अंध खां वाह साईं वाह इंसान बचायो वाह साईं वाह 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 अॼु भोतार थो सॾे वंगार लाइ अॼु भोतार थो सॾे वंगार लाइ इन अड़ांगे रस्ते हिन रंध खां इंसान बचायो इंसान बचायो दुनिया जे अंध खां वाह वाह ॻाल्हि कबी साईं घुट ॿूसट ऐं ऊंदाई उमास घुट ॿूसट ऐं ऊंदाई उमास दूर थी विया आहियूं अमन जे अगुंद खां दूर थी विया आहियूं अमन जे अगुंद खां इंसान बचायो दुनिया जे अंध काल्ह जेकी थिया मुल्क जा हाकिम काल्ह जेकी थिया मुल्क जा हाकिम दूर थी विया आहियूं काल्ह जेकी थिया मुल्क जा हाकिम तिन मथे फिरियल आकिल कंध खां इंसान बचायो दुनिया जे अंध वाह साईं वाह मीर पीर ऐं कोटार कमदार जे मीर हे सोसाइटी ते न साईं मीर पीर ऐं कोटार कमदार जे सतार वर वकुड़ ऐं मंडल मंड खां इंसान बचायो दुनिया पीड़ा जो पड़ाॾो आहे हर तरफ़ वाह वाह
ज़ालिम ऐं ज़ुल्म ॾाढे जे ॾंद खां इंसान बचायो दुनिया जी अंध इंसान बचायो दुनिया जे अंध खां। वाह साईं वाह, तव्हांजी जेका शाइरी आहे न हुन में वरी जेको आहे सो जेको मौज़ू आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे, सभ खां मौज़ू आहे। वाह वाह, इंसान बचायो साईं, इंसान बचायो साईं, वाह वाह, इंसान बचायो अंध खां। वाह वाह, हाणे असां वरी फिरूं था वरी इंसान खे बचाए केरु थो, अॼुकल्ह इंसान खे नथो बचाए, इंसानियत न रही आहे न। सही सही, अहसासु न आहे, जुमिलो न आहे। हाल वाल साईं, तव्हां सां अञा कंदासीं, ॾाढी सुठी शाइरी आहे तव्हांजी। नसीर सूमरो साहिब असां गॾु आहे, नसीर सूमरो साहिब साईं तव्हांजी बि शाइरी बि कमाल आहे। छा कयूं माना, वाह वाह कंदे कंदे असां त माना थकिजी पिया आहियूं, एॾी सुठी शाइरी कंदा आहियो। पोइ इहो वाह वाह बि सम्झो साईं, इरशाद जी जवान। वाह 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 नथा करियूं असां इरशाद। हाणे ही ग़ज़लिया अंदाज़ में तव्हांखे पंहिंजे सिंध जी सकाफ़त जो जाइज़ो पेश था कयूं। अच्छा, वाह वाह। वबा खां पलखनि विथी मिली आहे। वाह वाह, मां इरशाद चवां तव्हां जागीरणी चइजो। इरशाद वबा खां पलखनि विथी मिली आहे, बहार मुंद जी हवा घुली आहे। वाह साईं वाह। उफ़ा साज़िश अज़ाब शाहे या ॻाल्हि अज़ ख़ुदि वई हुली आहे। शफ़क़ दूही धण धनार हूं हूं। वाह, शफ़क़ दूही धण धनार हूं हूं। शफ़क़ दूही धण धनार हूं हूं, ले ताल सुर में टली टली आहे। वाह वाह नसीर वाह। वाह वाह, शफ़क़ दूही धण धनार हूं हूं, तजन सिर कर दई धण धनार दूं, ताल सुर में टली टली आहे। वेढ़ो जिते मालवंद, वेढ़ो जिते मालवंद गॾु गॾु। वेढ़ो जिते मालवंद माल गॾु गॾु। वेढ़ो जिते मालवंद गॾु गॾु, झुगी सभिनि खे खुली खुली आहे। वाह साईं वाह वाह। खटुनि ते वेठल पधर में भाती, खटुनि ते वेठल पधर में भाती, खथो विहाणो अलॻि रिली आहे। वबा खां पलखनि विथी मिली आहे, वबा खां पलखनि विथी मिली आहे। बहार मुंद जी हवा खुली आहे। वाह साईं वाह वाह। शुरू में हिकिड़ो ग़ज़ल लिखियो काफ़ी, त उन में ॿ शेर सिंध जे हवाले सां यादि अची विया। त सिंध धरतीअ सां सकाफ़त जो सबंध, सिंध धरतीअ सां सकाफ़त जो सबंध, चंड सां चइजे जीअं चांडाण जो। लोक खे आब कोसर जी तमन्ना, लोक खे आब कोसर जी तमन्ना, लोक खे मां घुरां पाणी मिठो महिराण जो। वाह वाह साईं वाह, मां घुरां पाणी मिठो महिराण। वाह वाह। कॾहिं कॾहिं माण्हू जी कैफ़ियत जेका तारी थिए थी, उहो अस ख़ुदि जेको ख़्यालु निकिरे थो, लफ़्ज़ उन सां गॾु अची था वञनि। बाक़ी जेकॾहिं ज़ोरीअ लफ़्ज़ ॾिबा थो पोइ ख़्यालु। वाह साईं वाह, वाह साईं वाह। वहीद मोहसिन साहिबु, तव्हांजी शाइरी ॾाढी ज़बरदस्त आहे। हाणे तव्हां एॾी सुठी शाइरी ॿुधाई आहे, तव्हांजे लाइ Q&A वारनि तोहफ़ा मोकिलिया आहिनि। Q&A वारनि साईं अब्दुल सत्तार उस्तमानी साहिबु तव्हांजे लाइ बि तोहफ़ा मोकिलिया आहिनि। Q&A वारनि जो चवणु आहे साईं त हैप्पी जेको आहे सो मदर्स मेकिंग मदर्स हैप्पी, सो ॾाढा सुहिणा तोहफ़ा तव्हांजे लाइ उमाणिया अथऊं साईं। सो हिननि तोहफ़नि में ही बि वरी शइ विझी थो छॾियां साईं, अञा वधीक तव्हांजे लाइ अञा वधीक शयूं हुजनि न साईं। सो Q&A वारनि जो ही तोहफ़ो तव्हां सां गॾु वेंदो साईं, ऐं हिन जो चवणु आहे त मेकिंग मदर्स हैप्पी। Q&A वारनि जो ही तोहफ़ो तव्हां साईं वेठा हुजो साईं, वेठा हुजो। वाह वाह, वाह वाह, सिक जी सुखड़ी आहे साईं, Q&A वारनि तव्हांजे लाइ मोकिली आहे। ऐं ही तोहफ़ो मेकिंग मदर्स हैप्पी Q&A वारनि जो ही तोहफ़ो साईं वहीद साहिबु तव्हां सां गॾु वेंदो साईं। वाह वाह साईं, लख थोरा साईं तव्हांजा, वॾा वॾा तव्हांजा, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। ऐं Q&A वारनि जी इहा शइ जेका तव्हांखे ॾिनी आहे, इहा बि टेस्ट कजो ऐं पोइ असांखे ॿुधाइजो त कीअं लॻी तव्हांखे। Q&A कंपनी ॾाढी ज़बरदस्त आहे। सो ही ब्रांड आहे ड्रीम वर्ल्ड वारनि जो Q&A, जिन जो चवणु आहे त मेकिंग मदर्स हैप्पी। तव्हां सभिनी जी साईं वॾी महिरबानी, लख थोरा साईं, तव्हांजा बि लख थोरा वॾा वॾा साईं, तव्हांजी वॾी महिरबानी साईं। रुस्तमानी साहिबु वॾो मज़ो आयो तव्हां सां, तव्हांजी सोबत में इंशाअल्लाह रहंदासीं। सो हिन लम्हे दोस्त शाइरनि खां मोकिलायूं था। सो हाणे वरी असांखे सूफ़ी सुंग बि हिकिड़ो जॉइन कंदो, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम। सलाम सिंध। मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मौज़ शाइरनि खां
शाइरी पाण ॿुधीसीं पर हाणे वरी जेकी मौज़ महिमान असांजे प्रोग्राम में आया आहिनि उहे सूफ़ी फ़क़ीर आहिनि। तव्हां स्टार्ट में जीअं मूंखे चयो त तव्हां भला गेड़ू मुफ़रल छो पाया, मां अॼु सूफ़ियाणो रंग हूंदो असांजे सो अॼु सूफ़ियाणो रंग आख़िर में प्रोग्राम जे आख़िर में तव्हां हाणे ॾिठो पिए त कीअं अची विया आहिनि सूफ़ी असांजा दोस्त। सो सिंध हूअं बि सूफ़ी जी सरज़मीन आहे ऐं सूफ़ी जेकी वंश माण्हू आहिनि उहे बसि कंहिंजी न तेरी में न मेरी में बसि ख़ैरी ख़ैरी में हूंदा आहिनि। सो हर कंहिंजो जग जहान जो ख़ैरु घुरंदा आहिनि। असां सां गॾु ॾाढा सुठा ॿोल ॿुधाइण जे लाइ सूफ़ियाणा कलाम ॿुधाइण लाइ सूफ़ी फ़क़ीर पहुची विया आहिनि, उनजो तारीफ़ तव्हां सां कराईंदो रहां। ऐं ॿ दोस्त गॾिजी ॻाईंदा, सुंग हिनखे चइबो आहे, ख़ासि तौर ते 3-4 ॼणा जॾहिं गॾु हूंदा आहिनि पर ॿ दोस्त हिन वक़्तु गॾु आहिनि। फ़क़ीर घोष बख़्श ओडो साहिबु ऐं फ़क़ीर ॼाम अली मक्सी साहिबु, ॿिन्ही खे भलीकार चवंदा साईं। वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां टाइम ॾिनो असांखे, तव्हांखे थोरी देरि में ॿुधूं था। तव्हां सां गॾु जेकी दोस्त आहिनि संगत ते जेका वॼत कंदी, उन वॼतनि में ढोलक ते आहे ईद मोहम्मद सोलंगी साहिबु, उनखे भलीकार चऊं था। अदा ईदन, प्यार में ईदन चवंदा हूंदई भलीकार तोखे बि। ऐं खंजरी ते असांजो दोस्त आहे रांझन मंगसी, अदा तव्हांखे भलीकार चऊं था। उस्ताद मोहरम नाज़ त माना शुरू खां वठी आख़िर ताईं A to Z आहे। इन्हनि जा नाला माशाल्लाह की तरह यूनिक एंड डिफरेंट आहिनि। मां सोचियो मां इंट्रोडक्शन करायां लेकिन नाला इन्हनि जा थोरा मुश्किल आहिनि। मुश्किल आहे, पोइ तव्हांखे त अञा मुस्तनसिर हुसैन तारड़ अची आहे त पोइ तव्हां छा चयो? उहो अञा मुश्किल लॻी। मुस्तनसिर हुसैन तारड़ साहिब जे किताब में हिकिड़े भेरे लिखियलु हो, चई त ट्रैफिक पुलिस वारनि हुनखे बीहारियो, पोइ को मसइलो हुयो, ट्रैफिक वारनि चयो बाबा चालान कटेगा, चयो मां नालो ॿुधायो, हुन नालो ॿुधायो मुस्तनसिर हुसैन तारड़, त हुननि चयो छॾे बाबा ॾुखियो नालो आहे, केरु कटे, लिखण ई न पियो अचे हुननि खे। सो मुस्तनसिर हुसैन तारड़ साहिब जी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते, पर हाणे पाण सुठो कलाम ॿुधूं पिया। जी ज़रूरु साईं, वाह वाह कजो। जहान जा जी मोहन जहान जा सागा सटियाऊं कातिल नफ्स करीब खे कातिल नफ्स करीब खे हणी काती कुठाऊं इन लदीन आमनू इहा आयत ॾिठाऊं मक़सद सभु मटियाऊं सोना चीज़ल वञी हाथीअ सां हू रसिया बटे ॾींहं सावण जा अला इहे सुम्ही की न विञाए शहंशाह रखियल साईं चए थो त हीअ सावण जेका आहे तुंहिंजी मुंद जवानी आहे, इन जवानी में अलाह जी इबादत कर, पोइ कुझु हासिल न थींदी। कीअं थो चए, बटे ॾींहं सावण जा अला इहे सुम्ही की न विञाए उथी आधी रात जो बद जोड़ो बिजुरल आहे तौबा अस्तगफार जो अला इनखे चहब कुचुस्त चखाए आदत ओ जागो ॾेई हिन जी नेड़े निंद फिटाए ओ पोइ सुम्हण की न सुहाए सुणा शाह रखियल जो तुंहिंजे गुरु वटि गिला न थिए हो मटाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो हो मटाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो अल्लाह इंसान में आयो मौला इंसान में आयो मौला इंसान में आयो हो मटाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो हो
दुखायुनि दर्द जा दूंहा वो लॻियूं गम सोर जूं नूंहां दुखायुनि दर्द जा दूंहा वो लॻियूं गम सोर जूं नूंहां दुखायुनि दर्द जा दूंहा वो आशिक़ दिया सैर जा सूंहां आशिक़ दिया सैर जा सूंहां जनन समझो तन पायो हो मटाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो हो मटाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो अल्लाह इंसान में आयो मौला इंसान में आयो अल्लाह इंसान में आयो हो मटाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो हो मटाए वेस सौदा थी आया इन शौक़ जे शोले अनलग पाण थो बोले वो आया इन शौक़ जे शोले अनलग पाण थो बोले वो आया इन शौक़ जे शोले अनलग पाण थो बोले वो कयो मंसूर खे ओले कयो मंसूर खे ओले ईअं हुन रूह जोड़ायो हो मचाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो हो मचाए वेस सौदा थी हद तामीम के शामिल उसको हर जा हो आहुल वो हद तामीम के शामिल उसको हर जा हो आहुल वो हद तामीम के शामिल उसको हर जा हो आहुल हैदर हदवार जिए दुल दुल हैदर हदवार जिए दुल दुल अचे असदुल्ला सदायो वो मटाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो वो मटाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो अल्लाह इंसान में आयो मौला इंसान में आयो अल्लाह इंसान में आयो वो मटाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो वो मटाए वेस सौदा थी वो अचे लॻो नींह जो नारो फतेहपुर में फ़ख़्र तारो वो अचे लॻो नींह जो नारो फतेहपुर में फ़ख़्र तारो वो अचे लॻो नींह जो नारो फतेहपुर में फ़ख़्र तारो सुणे रख लॻो आहे चङो चारो सुणे रख लॻो आहे चङो चारो तुमे चशमन मथे छायो हो मचाए वेस सौदा थी अल्लाह इंसान में आयो हो दर्द वदन सां दिल भर हो कवड़ कान कजे अल्लाह जग वदन सां दिल भर हो कवड़ कान कजे हो कवड़ कान कजे हो कवड़ कान कजे दोस्त दिला सोच लीजे वो दर्द वदन सां दिल भर हो कवड़ कान कजे अल्लाह दर्द वदन सां दिल भर वाह साईं वाह वाह फ़क़ीर वल्को शोडो साहिब ऐं फ़क़ीर जाम अली मुक्सी साहिब ऐं जॾहिं महिल हीअ ॻाए रहिया हुआ त उन वक़्तु जेकॾहिं कैफ़ियत जेका महसूसु कयो आहे तव्हां बि कई हूंदी मूं बि कई ख़ासि तौर ते जॾहिं सुफ़ियाना कलाम ॿोल अखियूं बंदि करे ॿूटे
अखियूं ऐं उन रम्ज़ में पाण खे वठी था वञूं उन जान में त पोइ अञा वधीक कैफ़तारी थिए थो, अञा वधीक मज़ो थिए थो। हीअ कलाम वरी सम्झण वारा बि आहिनि, इन कलाम में हिकिड़ी सोच आहे कि मटाए वे अल्लाह साईं इंसाननि में आहे। अल्लाह साईं चवंदो आहे सिर्फ़ु तव्हां सजदा न कयो, इबादत न कयो, इंसानियत बि पंहिंजी ॾेखारियो। इबादत करण लाइ फ़रिश्ता बि अल्लाह वटि इलाही आहिनि। सही इंसानियत हुजणी खपे। सही था चओ। सो दिलि चवे थी त हिन रम्ज़ खे जारी रखिजे। आउं चवंदो आहियां त कॾहिं कॾहिं अहिड़ो मौक़ो मिलंदो आहे सुठा कलाम सुहिणा कलाम ॿुधण जो, रूह खे ताज़े करण जा मौक़ा इहे पाण विञायूं न। सो फ़क़ीर साईं हिकिड़ो ॿियो बि कलाम थी वञे। जी वाह वाह। सुतो निंड्रूं करे मूंसां लगत ही लगी, खाइण सुम्हण सूर सां खाइण सुम्हण सूर सां मुंहिंजी अची निंड भगी, ॾाढो दुख अंदर में ॾाढो दुख अंदर में अमड़ का नाहे भेण सगी, हो मिलदे पुनल साण तॾहिं सुहिणा शाह रखियल जॾहिं सूरन खे सदती करे, पिपिल में जे परमेसर अला त बबुर में की ॿियो हाणे जेके आहिनि त पिपिल जे वट जी पूजा कंदा आहिनि, चवंदा आहिनि हिन में अलाह रहे थो। शाइर चए थो अलाह हर जॻह ते मौजूदु आहे, सिर्फ़ु पिपिल में न आहे। छा थो चई ॿुधायो? पिपिल में जे परमेसर अल्लाह त बबुर में की ॿियो, जे इस्लाम आयो अल्लाह खां त ही कुफ्र कंहिं कयो, जेका बोधर खुदाए जो त की देविल ॾोह कयो, जेका बो घर खुदाए जो तकी देविल ॾोह कयो, मरी ऐं मस्जिद में मरे हिकु ॾियो, हो रोहिल कीअं पियो जो खलल अची हिन ख़ल्क़ में। महबूब रखियल सुन जो वारा कहो रे भैया कहो कहो दम कहो गुरु की बात है, कहो रे भैया कहो कहो दम कहो गुरु की बात है, कहो गुरु की बात है, सिफत अलग की बात है, कहो गुरु की बात है, सिफत अलग की दात है, कहो रे भैया कहो कहो दम कहो गुरु की बात है, कहो रे भैया कहो कहो दम कहो गुरु की बात, कहो गुरु की बात है, कहो गुरु की बात है, सिफत अलग की दात है।
इसमत अलग की बात है। कहो रे भैया कहो कहो दम कहो गुरु की बात है। कहो रे भैया कहो कहो दम कहो गुरु की बात है। रखल शाहन दोनों जग में साबित इश्क समाया है। रखल शाहन दोनों जग में साबित इश्क समाया है। रखल शाहन दोनों जग में साबित इश्क समाया है। मुर्शिद मेरा अब्द सतार हर दिन का शब रात है। मुर्शिद मेरा अब्द सतार हर दिन का शब रात, ओ हर दिन का शब रात है। हर दिन सब रात है, इसमत अलग की जात है। कहो रे भैया कहो कहो दम कहो गुरु की बात है। कहो रे भैया कहो कहो दम कहो गुरु की बात। ओ कहो गुरु की बात है। कहो गुरु की बात है। इसमत अलग की जात है। कहो रे भैया कहो कहो दम कहो गुरु की बात है। कहो रे भैया कहो कहो दम कहो गुरु की बात। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह वाह। सो नड़ी साईं जो वक़्तु थियो आहे मोटी अचूं था, इहा रमज़ान जा जारी आहे। तव्हां बसि असां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सां। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। फ़क़ीर गोस बख़्श ओडू, फ़क़ीर जाम अली मक्सी साहिबु ॾाढा सुठा कलाम सूफ़ियाना ॿोल असांखे ॿुधाइनि पिया। रूह असांजो तवानो थिए थो, ताज़ो थिए थो, मन असांजो रिफ्रेश थिए थो ऐं ज़हनी जेका कैफ़ियत आहे उहा कंहिं ॿिए खाने में, ॿिए कैफ़ियत में, ॿिए करार में अची वई आहे। इहो करार, इहो कैफ़ ॾाढो मज़ेदार आहे, मन लुभाईंदड़ आहे, चाह वारो आहे, प्यार वारो आहे। सो फ़क़ीर साईं कॾहिं खां हीअ रमज़ लॻी अथव, कॾहिं खां हीअ गेड़ू कपिड़ा पाए ऐं घुमंदा अथव? तो ये नसीब जी ॻाल्हि आहे। हा हा, असांजो मुर्शिद मेरे हादी पाक वाह वाह, रखियल सोनो, वाह वाह। उन्हीं जे रमज़ में ॻायो बि साईं रखियल साईं खे तव्हां? जी हा, माशाल्लाह। सूफ़ियाना सभु ॻाईंदा आहियूं। सही 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 बिटाई घोट आहे, सही बुलेश आहे, सही साईं सचल सोनो आहे, वाह वाह, बिल्कुलु बुडल सरकार, वाह 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 जी, वाह वाह, सही सही सभिनी रमज़ान खे ॻायो जी था जी। माशाल्लाह। साईं अहमद शाह लकारी, अच्छा अच्छा, सईदाबाद वारो, सही सही जी जी। सही सही। पोइ हिन दुनिया में, हिन रंग में रचण खां पोइ छा था महसूसु कयो? बसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह, हा शुक्र आहे हा, हर शइ। उहो जीअं चवंदा आहिनि त इश्क अॼु आयो अंगण सवार बिस्मिल्लाह कयो, मूं ॾे मुको मुंहिंजे सॼण सवार बिस्मिल्लाह कयो, ईअं चइबो न साईं? बेशक इहो हज़रत इश्क सही अची वियो। ॻाल्हि, बिल्कुलु। वाह वाह। उन खां पोइ जी दुनिया हिकिड़ी ॿी आहे, छा था हक़ीक़त हक़ीक़त हाणे सम्झ हक़ीक़त दुनिया में ॾिसूं था महबूबुनि जा। असल दुनिया त इहा ई आहे। वाह वाह वाह। अरसो केतिरो थियो आहे भला फ़क़ीर साईं इन सां निभाउ कंदे? इन सां तक़रीबन 10-12 साल थिया आहिनि। वाह वाह। पोइ जोड़ में साईं असां सां गॾु जेको जाम अली मक्सी साहिब बि आहे, फ़क़ीर गोस बख़्श ओडा, ॿई तव्हां गॾु आहियो, त जोड़ में साॻा ई दोस्त हूंदा? जी मुंहिंजो उस्ताद आहे। अच्छा जी वाह वाह, मुंहिंजो उस्ताद आहे। वाह वाह साईं, उस्ताद साईं खे बि सलाम आहे साईं। वाह वाह। पोइ भला इहो सिखियो बि साईं खां या अॻु में किथां रमज़ लॻल हुई थोरी? रमज़ मालिकनि जा बोल बि ॿुधंदा रहंदासीं। उस्ताद ग़ुलाम अहमद फ़क़ीर हो, हा हा, असांजे जेके इलाइक़े में हुया सही, उन्हनि खां ॿुधंदा हुआसीं, कलाम यादि हुया मालिकनि जा। सही, बाक़ी इन रमज़ में पोइ आयासीं जॾहिं मालिक यकतारो खणायो, महबूब चीज़ल सुणे हा हा, चए खण यकतारो। वाह वाह। पोइ मालिकनि जी इहो महिरबानी। भला कीअं माना चई त खणो यकतारो का माना ईअं ख़्वाब निंड में? हा जी। या ईअं माना को सुपिनो ॾींहुं ॾिठे न न, या के दोस्त चयो त बाबा हिन में रमज़ में वॾो करार? बसि इश्क आहे मालिकनि जो। वाह वाह, हाणे बि इंशाअल्लाह जेतणी आहे ज़िंदगी सही लॻा पिया इन रमज़ में इंशाअल्लाह। वाह 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 वाह। पोइ भला हीउ जेको जान हले थो हीउ महफ़िलुनि जो, मेले में ॻायो तव्हां ख़ासि तौर ते ॻाईंदा हूंदो, त को हिकिड़ो दिलि चवंदी आहे त कॾहिं को हिकिड़ो सहयोग करे ऐं पूरो हिकिड़ो रिकॉर्ड ठाहिजे पंहिंजो ऐं के कलाम ॻाइजनि ऐं रिकॉर्ड कजनि, जीअं अॼु टीवी ते आयो जी? ईअं शौक़ु रहंदो आहे ईअं बि, ईअं बि आहे न? जी छो त हीउ जेको मैसेज आहे न सूफ़ी बुज़ुर्गनि जो, इहो माण्हुनि ताईं पहुचे, अवाम ताईं पहुचे ऐं भरपूर नमूने सां पहुचे। इंशाअल्लाह ईअं ई थींदो। सही सही सही। तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां असां वटि आया आहियो, तव्हां खां हिकिड़ो वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो कलाम अञा ॿुधंदासीं, उहो बि रमज़ भरियो कलाम हूंदो, ईअं न साईं? तव्हां बि ॻाल्हायो न, उस्ताद आहियो न, शागिर्द वारो अॼुकल्ह हुनजो वारो न आहे अॼु, जेको तव्हांखे कमु करणो उहो करे चुका आहे, सेखारे चुका आहे, अॼु हुनजो वारो आहे। वाह वाह, ॾाढा सुहिणा रागी आहियो माशाल्लाह। अलाह साईं तव्हांखे
ख़ुशबाश रखे। सो आख़िर में वेंदे वेंदे तव्हांखे ॿुधायूं त हिन सेट खे सुहिणो सजाइण में जंहिंजो किरदारु आहे उन दोस्त जो नाम ज़रूरु वठिजे। जी, असां सां गॾु सकाफ़ती सेट खे सिंगारण में असां सां गॾु सहकार कयो आहे मोहम्मद इस्माइल पंवर साहब, मेहरान हैंडीक्राफ्ट से गुलशन हदीद कराची मां। गुलशन हदीद फेज़ 2 में मेहरान हैंडीक्राफ्ट आहे ऐं उते तव्हां उन शॉप ते वञो, तव्हांखे सकाफ़ती जेके बि शयूं खपनि सो इन दोस्त खां वठी सघो था ऐं ॾाढी मुनासिब क़ीमत में। उन प्रोग्राम में बि चई पई त 80 रुपए जो बि जेको आहे अजरक आहे जी, रीज़नेबल प्राइस आहे, छो त इहा ईद असांखे मल्हाइणी आहे, सभु मिली मल्हायो, तव्हां ज़रूरु हिन दुकान ते। सही। सो पंवर साहब, मां बि दिली तौर ते तव्हांजो थोराए थो, लख थोरा तव्हांजा, तव्हां असांखे एॾो सहकार कयो आहे असां हिन ख़ूबसूरत सेट खे सजाइण में। प्रोग्राम अॼोको हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। हयाती बख़ैर, सिरनि ख़ैरु हूंदो त इनशाअल्लाह सुभाणे वरी हिन प्रोग्राम में तव्हां सां असांजी मुलाक़ात थींदी। सो पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। सो मोहरम साईं जा बि थोरा साईं, लख थोरा साईं, ढोलक वारा तुंहिंजा बि था थोरा। सो सभिनी संगत जी मोकिलाणी, तव्हांजी बि मोकिलाणी कयूं न गॾियल तौर ते। सो वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो कलाम तव्हांजे लाइ छॾियूं वेंदासीं, तव्हांजी दिलि में रोज़ जीअं अॼु बि पंहिंजी चांहि अॾियूं वेंदासीं। जीअं लतीफ़, जीअं मिठी ॿोली, पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई। जे भी करे पंध पिरियां दे दिस फकीरी पाए, संगत साथी सूर कर जगत मां विञाए, सुखियो न जान जसाह खे हल हॾा तपाए, एड़ी गलगत लगाए सोना शाह रखियल आशिक सॾजे कुते अल्लाह। पंहिंजो पंहिंजो पाण में पाण खे तूं सुञाण, पाण पंहिंजो पाण ई पाण खे तूं सुञाण। अल्लाह अल्लाह छो करे तूं पाण ई अल्लाह ॼाण, तूं ही ॿुधणो तूं ही ॾिसणो, अल्लाह शाहिद आहे क़ुरान। तूं ही ॿुधणो तूं ही ॾिसणो, शाहिद आहे क़ुरान। हो नाहे शक गुमान, सचू साईं है हिकिड़ो। वो बिना दीदार दिल बर जे, बिना दीदार दिल बर जे, वो जे तू मुखे साल साल कंदे, वो भेनर मुखे साल साल कंदे, बिना दीदार दिल बर जे, बिना दीदार दिल बर जे, वो जे तू मुखे साल साल कंदे, वो भेनर मुखे साल साल कंदे।
सिंध